नाज़रीन, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी जी 29 जनवरी ते शादी की तकरीब थियल है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गढ़ी खुदाबख्श से ताल्लुक़ रखंदड़ डांसर शमन अली चांडियो के भी दावत दी है। उन ही हवाले से रिपोर्ट करे रहियो है रशीद अबड़ो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी वॾी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी जी 29 जनवरी ते शादी थी वई आहे। उन शादी में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गढ़ी खुदाबख्श भुट्टो से ताल्लुक़ रखंदड़ अवामी डांसर शमन अली चांडियो खे पिणु मदऊ कयो आहे। शमन अली चांडियो बख्तावर भुट्टो ज़रदारी शादी में डांस हणी फन जो मुज़ाहिरो कंदो। उन ॾिस में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हुकूम ते भुट्टो हाउस नौंदरो जी इंतज़ामिया पारां शमन अली चांडियो खे बख्तावर भुट्टो ज़रदारी जी शादी में शिरकत की दावत ॾिनी वई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ॾिनल दावत ते शमन अली चांडियो पारां ख़ुशी जो इज़हार किया है ऐं हुनजो चवणु आहे त बख्तावर भुट्टो ज़रदारी जी शादी में डांस जो मुज़ाहिरो करण के वो खुशनसीबी तो समझे। 27 ते असांजी तैयारी आहे ऐं 30 ताईं असां उते हूंदासीं ऐं असां गढ़ी खुदाबख्श जा हिकिड़ा फ़नकार ऐं उन्हनि जा लख एहसान ऐं बिलाल साहब जा ख़ासि करे जन असांखे पंहिंजी हिन ख़ुशीअ में ऐं असांजे लाइ एज़ाज़ आहे जो हिन में यादि कयो अथनि ऐं इनशाला असां बाक़ाइदे ख़ुशी मल्हाईंदासीं। ऐं पंहिंजी ख़ुशी आहे, अलाह उन्हनि खे वधाईंदो जन असांखे यादि करे। नौंदरो हाउस तां असांखे दावत मिली आहे। जनाब असांजो अब्दुल करीम करजोर साहब जेको बिलावल हाउस हूंदो आहे उन्हनि खे बि चयो वियो ऐं हितां जो असांजो तालिब हुसैन नारे जो साहब उन्हनि असांखे घुरायो ऐं सॼी डिटेल वरितऊं तव्हां सां कहिड़ा ग्रुप साण जुमर वारा घणा आहिनि, दोलाई घणा आहिनि ऐं शरनाए वारा घणा आहिनि, सॼो ग्रुप असां उन्हनि खे ॿुधायोसीं। उनखां बाद में असांखे हुननि इनवाइट कयो त बाबा तव्हां सां डन आहे। चइनी सूबनि में दुबई ताईं असां प्रोग्राम करे आया आहियूं। कुझु रियाज़ प्रोग्राम हुयो पर कोरोना जे करे वरी उहो कैंसिल थी वियो त असां वटि जेका आहे हिकिड़ा मलबारी डांस हूंदी आहे ऐं हिकिड़ी असांजी पंजाबी जेको हूंदो आहे सो हिकिड़ी भंगड़ा हूंदा आहिनि ऐं जमालो जेको असांजो फोक जेका झुमिर आहे जिते असां इनसार कंदा आहियूं उहा असांजी पंहिंजी सिंधी सकाफ़ती झुमिर आहे जमालो हो जमालो ते सो उहा असां तयारु कयूं आहिनि। ऐं ॿियो जेको हिकिड़ो असांजो लेवा वारी डांस आहे उनजे लाइ बि असां मुकमल तयारी कलाकू टोॾाकू असांजी रिहर्सल बि हले थी। दौलत शहरान सां गॾु असां पंहिंजी परफॉर्मेंस कईसीं त हे इनशाला बाक़ाइदे उते प्रोग्राम करणो आहे। शमन अली चांडियो बख्तावर भुट्टो ज़रदारी शादी में डांस करण की दावत मिलण खां पोइ तैयारियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। नवनि धुननि ते जेको आहे त डांस जी रिहर्सल पिणु करे रहियो आहे। शमन अली चांडियो केतिरे ई अरसे खां वठी शादियुनि विहांवनि तोड़े ॿियनि ख़ुशीअ जे मौक़नि ते डांस करे पंहिंजे घर जो वहिंवार हलाए थो। रशीद अबड़ो, आवाज़ TV न्यूज़, नौंदर।